अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां आहियां तव्हांजो पंहिंजो अतार रहमान जूण जो। जेकॾहिं ॾिठो वञे त गड्डी भिट जेका मिठी बल्कि थरपारके जी हिकिड़ी ख़ूबसूरती ऐं ख़ूबसूरत सूंह आहे। जॾहिं बरसाति पवंदी आहे त हज़ारनि जी तइदाद में हिते सियाह ईंदा आहिनि ऐं इंजॉय कंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां जेका गड्डी भिट आहे उहा मुल्की लेवल ते मशहूरु तरीन हिकिड़ी पिकनिक पॉइंट आहे। कुझु अर्सो पहिरियां हिते कब्ज़ा माफ़िया पंहिंजी अहिड़ी त गिरफ़्त जमाई आहे जो गड्डी भिट जे आसपास प्लाटनि ते कब्ज़ो करे विकिरो कयो पियो वञे लाखनि जी तइदाद में। जॾहिं त हीअ हिकिड़ी सरकारी ज़मीन आहे जिते रेडियो पाकिस्तान मिठी जे लाइ इहा ज़मीन अलॉट थी हुई, पर उनजे बावजूदि बि डिप्टी कमिश्नर इहो जवाबु ॼाणाए हिन ते कमु बंदि कराए छॾियो त अव्हां वटि कहिड़ी अथॉरिटी आहे जेको तव्हांखे हीअ जेका ज़मीन आहे उन ते तव्हां हीअ बिल्डिंग ठाहे रहिया आहियो ऐं हीअ तव्हांखे बिल्डिंग ॾिठी वञे। अहिड़े हिसाब सां तव्हां जेकॾहिं ॾिसंदा त हीअ जेकॾहिं असांखे कैमरामैन ॾेखारे त हीअ उतर तरफ़ हिकिड़ी कब्ज़ा माफ़िया आहे। बिल्कुलु हिन जेको गड्डी आहे उनजे वेझो अची कब्ज़ा कया आहिनि ऐं प्लाट विकिरो करे पिया ॾिना वञनि। अहिड़े हिसाब सां हीअ जेको ॾखण तरफ़ तव्हां ॾिसंदो चो तरफ़ गड्डी जे चो तरफ़ कब्ज़ा थी रहिया आहिनि, पर असांजो DC ऐं असांजो असिस्टेंट कमिश्नर ऐं जेका रेवेन्यू डिपार्टमेंट आहे उहो बिल्कुलु बेवस नज़र अचे पियो। छाजे करे जो हीअ जेका कब्ज़ा माफ़िया आहे, जेके माण्हू कब्ज़ा कनि पिया, इन्हनि खे सियासी आशीर्वाद हासिलु आहे। जेकॾहिं ॾिठो वञे त हिन वक़्तु चो तरफ़ जेका हीअ पिकनिक पॉइंट आहे हिन ते कब्ज़ा थी विया आहिनि ऐं जेको रोड आहे उहो सोड़ो आहे। हज़ारनि जी तइदाद में जॾहिं माण्हू ईंदा आहिनि तॾहिं वॾी रश थी वेंदी आहे ऐं हीअ जेको रोड आहे उहो जाम थी वेंदो आहे। बदिले में शाम ताईं जेका रश लॻी पई हूंदी आहे ऐं गाॾियूं हिते फासी वेंदियूं आहिनि। त ज़िले इंतिज़ामिया खे घुरिजे त हीअ जेका ख़ूबसूरत पॉइंट आहे थरपारके जी, इनखे ठारायो वञे ऐं कब्ज़ा माफ़िया जे ख़िलाफ़ु मुकमिल कार्रवाई करे जेके बि कब्ज़ा थिया आहिनि इन्हनि खे ॾाराया वञनि ऐं हीअ जेका थरपारके जी हिकिड़ी वाहिद पिकनिक पॉइंट आहे गड्डी भिट आहे, इनखे बचायो वञे। ऐं जेके सियासी माण्हू आहिनि कब्ज़ा माफ़िया जी सपोर्ट कनि पिया, इन्हनि खे बि घुरिजे त ख़ुदा कुझु रहम कयो थरपारके ते, थरपारके जी अवाम ते। जेका गड्डी भिट आहे थरपारके ऐं मिठी जी सूंह आहे, इनखे बचायो वञे ऐं हिनखे कब्ज़ा माफ़िया खे हितां मुकमिल तरह हटायो वञे।